कंडियारे शहर जे हिक अहिड़े नौजवान जी कहाणी जेको कॾहिं मस्जिद जो पेशे इमाम हो ऐं जंहिं क़ुरान ऐं दीनी तालीम हासिल कई, जेको स्कूल में बि होशियार शागिर्द तौरु सुञातो वेंदो हो। पर अॼु उहो ई नौजवान आइस जहिड़े ख़तरनाक नशे जे वर चढ़ी वियो आहे ऐं उन मां जिंद आजी कराइण ख़ातिर वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे इलाज कराइण जी अपील कई आहे। मुंहिंजो नालो आहे अवैस अली ॿुध ऐं असांजी 10 पास आहे या 2 साल मदरसे में मूं आलम कोर्स बि कयो आहे। अच्छा, पोइ कीअं हिन नशे ते हीअ संगत जे सोबत में हुया, पंहिंजे बिरादर में अची करे माहौल जे हिसाब सां ही कमु थी वियो। कंडियारे जे ॻोठ दिलबर ॿुध में 2002 में जनम वठंदड़ अवैस अहमद अॼु पंहिंजे हथनि सां वज़ीर आला सिंध खे दरख़्वास्त लिखी फरियाद करे रहियो आहे त सिंध जे नौजवाननि खे मंशियात खां बचायो वञे। अवैस ॿुधाए थो त हुन 3 साल आलिम जो कोर्स कयो, 2 साल मस्जिद में पेश इमाम रहियो। हुन पंहिंजे 9 क्लास जी स्लिप ॾेखारे इहो साबित करण जी कोशिश कई त मां पढ़ियल लिखियल आहियां, मां को ॾोहारी न पर नशे जो शिकार बणियल हिकु नौजवान आहियां। असांजो अर्ज़ु आहे त असांजे यूसी जामनुल्लाह में रिहाइशी नशो सलाम नशो करे रहिया आहियूं। असांजी अपील आहे त हीउ नशो बंदि कराए वञे। असां नौजवान तबिको पढ़ियल लिखियो आहियूं, तव्हांजो आवाम यूसी जामनुल्लाह जो ऐं हिते नशे जो नालो छा आहे तव्हांजो? अवैस अली ॿुध। नशे जो तमामु घणो कमु थी रहियो आहे। असांजी अपील आहे साईं मुराद अली शाह खे असांजो बहितरीन इलाज कराए। हीअ रुॻो अवैस जी कहाणी न आहे, हीअ सिंध जे उन्हनि सवे नौजवाननि जी दांह आहे जेके ख़ामोशीअ सां मंशियात जी बाहि में सड़ी रहिया आहिनि। सवाल इहो आहे, आख़िर छो पढ़ियल लिखियल नौजवान बि आइस जहिड़े ज़हर जे वर चढ़ी रहिया आहिनि? छा सिर्फ़ मंशियात फरोश ज़िम्मेवार आहिनि? अवैस अहमद वज़ीर आला सिंध खे अपील कई आहे त सूबे मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे ऐं जेके नौजवान हिन आदत में मुब्तला आहिनि उन्हनि जो सरकारी सतह ते इलाज करायो वञे ऐं रुॻो नशो वापराईंदड़नि खे पकिड़ण सां कुझु न थींदो। मंशियात जे कुदे कारोबार में मुलविस असुल किरदारनि खे सोघो कयो वञे त जीअं मुआशिरे मां हिन नासूर जो ख़ात्मो मुमकिन थी सघे। छो त हर नशे में मुब्तला नौजवान मुजरिम नाहे हूंदो, कि अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ हिक ॿिए मौक़े जा मुंतज़िर हूंदा आहिनि। मौला अली कौल आहे त जंहिं माण्हू कंहिं हिकु शख़्स जी ज़िंदगी बचाई, जंहिं उन पूरे इंसान जी ज़िंदगी बचाई। साईं खे अर्ज़ु आहे महिरबानी करे असांखे ॿुधाए।